ओम शांति। अजय मुरलीधर लिखा है 1/2026। अजय अव्यक्त बाबा जो रिवाइज कोर्स 15/12/2018। एक राज्य एक धर्म लॉ एंड ऑर्डर की स्थापना के समय स्वयं की परिवर्तन करे विश्व परिवर्तन है। बाबा पंडित चारों ओर जी रास लारे बारन किए दिसंता कि परमात्म दुलार कोटन में कोई के प्राप्त नहीं। परमात्म दुलार में पातारा हर एक बार के ट्रे तख्तन जो मालिक ठाते थे। पीरवा स्वराज्य अधिकारी जो ब्रिकुटी जो तख्त विवा बातारा जो दिल तख्त ट्रेवा विश्व दे राज्य अधिकार जो तख्त ब्रिकुटी सिंहासन बाबदादा जो दिल तक और विश्व जो राज्य तक। ये ट्रे तख्त बाबा पांजी स्नेही दलारे बारन किए दिनों थे। तो ये ट्रे तख्त सदा स्मृति में रहने सा हर एक बार की रूहानी नशो रहेंगे। तो सभी 12 बाप द्वारा प्राप्त वर्षे की ऋषि खुशी में रहता है ना। दिल में स्वतः ये गीत बजदो ही रहंदो न वाह बाबा वाह ऐं वाह मुंहिंजो भाग्य वाह। जो स्वप्न में भी न हुयो वो प्रैक्टिकल जीवन में असांखे मिली है। तख्त सां गॾु गॾु बाप दादा इन संगम ते डबल तास द्वारा उड़ती कला जो अनुभवी भी ठातो अथई बाबा। तख्त सां गॾु गॾु बाप दादा हिन संगम ते डबल ताज बि ॾिनो अथई ऐं उड़ती कला जो अनुभवी बि ठातो अथई। त बाप दादा चारों ओर जे ॿारनि खे डबल ताजदारी स्वरूप ॾिसनि पिया। कहिड़ो कहिड़ो ताज? प्योरिटी जो ताज ऐं विश्व जी सेवा जी ज़िम्मेवारी जो ताज। बाप दादा चारों ओर जे ॿारनि जी पुरुषारत जी रफ़्तार खे चेक पिया करनि। शुद्ध समय जी रफ़्तार खे त तव्हां सभी ॾिसो ॼाणे विया आहियो। त बाप दादा ॾिसनि था कि जो हर हिक खे बाप द्वारा राज्य भाग्य जो वरसो मिलियो आहे पंहिंजे राज्य फ्यूचर जो प्राप्ति जो। त फ्यूचर में जो तव्हां सभिनि जे संस्कार नेचुरल और नेचर हूंदा उहा हाणे खां बहुत काल जो संस्कार अनुभव थियणु खपनि। छो जी तव्हां सभिनि जे नए संस्कारनि द्वारा ही नयो संसार ठहे थो। त जो नयो संसार जी विशेषता आहे उनखे बि अनुभव त कंदा आहियो न। असांजे राज्य में छा हूंदो नशो आहे न। दिलि चईंदी आहे न असांजो राज्य असांजो नयो संसार आयो की आयो। त बाप दादा ॾिसनि पिया कि नए संसार जी जो विशेषतायूं आयूं आहिनि नए संसार जी जो विशेषतायूं आहिनि वो ॿारनि जे पुरुषार्थी जीवन में किस तरह इमर्ज आहिनि। ॼाणंदा आहियो कि नए संस्कार व नए संसार जी विशेषता छा हूंदी? ॼाणंदा आहियो सभिनि जी बुद्धि में नए संसार जी विशेषतायूं इमर्ज आहिनि। नए संसार जी विशेषताएं इमर्ज आहिनि। ॼाणंदा त आहियो ॻाईंदा बि आहियो ॼाणंदा बि आहियो। पहिरीं विशेषता आहे चेक करिणो आहे हिकु हिकु विशेषता मूं में केसि ताईं इमर्ज आहे। मुख्य विशेषता आहे हिकु राज्य। त जीअं हुते हिकु राज्य स्वतः ई हूंदो ॿियो कोई राज्य न हूंदो। ईअं पंहिंजे संगम जे जीवन में ॾिसो कि पंहिंजे जीवन में बि हिकु राज्य आहे कि कॾहिं कॾहिं ॿियो राज्य बि थी वेंदो आहे। अगरि हलंदे हलंदे स्व जे राज्य सां गॾु गॾु माया जो बि राज्य हलंदो आहे त छा हिकु राज्य जे संस्कार हूंदा? हिकु राज्य सां ॿियो बि राज्य त न हलंदो न। परमात्मा जी श्रीमत जो राज्य आहे या कॾहिं कॾहिं माया जो बि दबाव आहे। दिलि में माया जो राज्य त न रहंदो आहे न। त इहे चेक करो हिन ॻाल्हियुनि सां पंहिंजी चार्ट खे चेक करो।
हाणे संगम ते हिकु परमात्म राज्य आहे या माया जो दबाव थी वेंदो आहे। चेक करो, हाणे चेक करो। पंहिंजो चार्ट त ॾिसंदा रहंदा आहियूं त अगरि हाणे ताईं बि 2 राज्य आहिनि त हिकु राज्य जे अधिकारी कीअं ठहींदा? छा श्रीमत सां गॾु माया जी मत बि मिक्स थी वेंदी आहे छा? ईअं ई हिकु धर्म आहे, हिकु राज्य बि हूंदो त हिकु धर्म बि हूंदो। धर्म अर्थात धारणा। त पंहिंजी विशेष धारणा कहिड़ी आहे? पवित्रता जी धारणा आहे न, त चेक करो। सदा मन वचन कर्म संबंध संपर्क में संपूर्ण ऐं सदा पवित्रता जी नेचर आहे। जीअं हुते पंहिंजे राज्य में पवित्रता जो स्वधर्म स्वतः ई हूंदो, ईअं ई हिन समय पवित्रता जी धारणा नेचुरल ऐं नेचर थी वई आहे। छो जी ॼाणंदा आहियो कि तव्हांजो अनादि स्वरूप ऐं आदि स्वरूप कहिड़ो आहे? पवित्रता। त चेक करो कि हिकु धर्म अर्थात पवित्रता नेचुरल आहे। जो नेचर हूंदी आहे उहो न चाहींदे बि कमु करे वठंदी आहे न। छो जी कई ॿार जॾहिं रोअरियान कंदा आहिनि त छा चईंदा आहिनि? ॾाढी मिठी मिठी ॻाल्हियूं कंदा आहिनि। चईंदा आहिनि चाहींदी न आहियां, लेकिन कॾहिं कॾहिं मनसा कॾहिं वाचा में कोई न कोई अपवित्रता जो अंश इमर्ज थी वेंदो आहे। संस्कार ॾाढे जन्मनि जो आहे, इन करे थी वेंदो आहे। त हिकु धर्म जो अर्थ ई आहे पवित्रता जी धारणा नेचर ऐं नेचुरल थी वञे। चाहे वाणी में बि आवेश अची वेंदो आहे न। चईंदा आहिनि न क्रोध न आहे, थोरो सो आवेश अची वियो त आवेश आहे। क्रोध जो ई ॿार आहे न। त हिकु धर्म जे संस्कार कॾहिं नेचुरल ठहींदा। त चेक करो, लेकिन चेक सां गॾु गॾु बाप द्वारा मिली हुई शक्तियों द्वारा चेंज बि करो। हाणे को बि बाप दादा पहिरों खां ई अटेंशन खिचवाइनि था कि हाणे को बि चेक करे चेंज करण जो तीव्र पुरुषार्थ कंदा त मार्जन आहे। लेकिन कुझु समय पोइ अचानक टू लेट जो बोर्ड लॻणो ई आहे। पोइ न चइजो कि बाबा ॿुधाईं न। हिन करे हाणे पुरुषार्थ जो समय आहे त थी वियो, लेकिन तीव्र पुरुषार्थ जो समय हाणे बि आहे। त चेक करो, लेकिन सिर्फ़ु चेक न करो, चेंज बि करो। कई चेक कंदा आहिनि लेकिन चेंज करण जी शक्ति न आहे। चेक ऐं चेंज ॿई साथ साथ थियणा खपनि। छो जो तव्हां सभिनि जो सुमान तव्हां सभिनि जी महिमा छा आहे? टाइटल छा आहे? मास्टर सर्वशक्तिवान। मास्टर सर्वशक्तिवान आहियो या शक्तिवान आहियो? जो चईंदा आहिनि मास्टर सर्वशक्तिवान आहियूं उहो हथु उठायो त सभिनि उठायो। अच्छा, जो मास्टर सर्वशक्तिवान आहिनि मुबारक हुजे, लेकिन मास्टर सर्वशक्तिवान ऐं चेंज न करे सघनि त छा चईंदासीं? पंहिंजे ई संस्कारनि खे नेचर खे चेंज करणु चाहियो त करे न सघंदा आहियो। करे न सघो त छा चईंदासीं? पंहिंजे खां पुछो, मास्टर सर्वशक्तिवान आहियां? क्या मास्टर सर्वशक्तिवान आहियां या मास्टर शक्तिवान आहियां? मास्टर सर्वशक्तिवान संकल्प कई करिणो ई आहे ऐं उहो कमु थियल ई आहे। थींदो ॾिसंदासीं या इअं थींदो न। त हाणे समय जे प्रमाण रिज़ल्ट इहा हुजणी खपे। चयो थियो कि सोचो, जो संकल्प कयो ऐं स्वरूप ठहिण साथ साथ हुजे। हाणे नयो वर्ष अव्यक्त वर्ष अचण वारो ई आहे। 14 वर्ष अव्यक्त पालना जो थिए थो न। त अव्यक्त पालना व्यक्त स्वरूप जी पालना खे 72 वर्ष त थी चुकिया आहिनि। त छा ॿई बाप जी पालना जो रिटर्न बाप दादा खे न ॾींदा? सोचो, पालना छा ऐं प्रैक्टिकल छा? बाप दादा ॾिठो आहे हाणे बि अलबेलोपन और रॉयल आलस्य आहे।
रॉयल आलस्य आए थी वेंदो ठही ही वेंदासीं पहुची वेंदासीं ऐं अलबेलोपन आहे की करूं त आलस्य छा आहे गा 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 अलबेलोपन छा हूंदो आहे तो करूं त तो ये तो थियणो ई आहे ये त थियणो ई आहे ये त करिणो ई आहे करण ऐं करण चइण ऐं करण में अंतर आहे अब तीव्र पुरुषार्थी छा कंदो सोचो कयो थी वेंदो करूं त हीअं न बाप दादा हिकु दृश्य ॾिसी करे मुस्कुराईंदा आहिनि की छा चईंदा आहिनि इहे थी वञे इहे करे वठे त ॾाढो सुठो मां अॻियां वधी सघंदो ॿिए खे बदिलण जी वृत्ति रहंदी आहे लेकिन स्वपरिवर्तन जी वृत्ति काथे काथे कम थी वेंदी आहे हाणे ॿियनि खे ॾिसण इहा वृत्ति चेंज करो हाणे ॿियनि खे ॾिसण जी वृत्ति चेंज करो अगरि ॾिसणो आहे त विशेषता ॾिसो इहे त थींदो ई आहे इहे त हलंदो ई आहे इहे बि त कंदा आहिनि इहा भावना कमु करो पंहिंजे खे ॾिसो बाप खे साम्हूं रखो बाक़ी त कोई बि आहे चाहे महारथी चाहे विच वारो पुरुषार्थ में कोई न कोई कमी खे परिवर्तन करूं ई था हिन करे बाक़ी त जो बि भाउ भेण आहिनि उहो त ख़ुदि जे पुरुषार्थ में परिवर्तन करनि था न हिन करे बाबा चवनि था सी फादर फॉलो फादर ब्रह्मा बाप डबल फादर आहे न ब्रह्मा बाप खे ॾिसो शिव बाप खे ॾिसो जॾहिं बाबा पंहिंजे पाण तव्हांखे पंहिंजे दिलि तख़्त ते विहारियो अथई पाण तव्हां बि बाबा खे दिलि तख़्त ते विहारियो आहे तव्हांजो स्लोगन बि आहे सी फादर सी सिस्टर ब्रदर ही स्लोगन आहे कुझु न कुझु कमी सभिनि में रही हुई आहे लेकिन अगरि ॿियनि खे ॾिसणो आहे त विशेषता ॾिसो जो कमी उहो कढणु चाहिनि था पंहिंजे खां उनखे न ॾिसो ॿी ॻाल्हि आहे त पंहिंजे राज्य में यादि आहे न पंहिंजो राज्य कल्ह ई त हुयो पोइ थियणो आहे तव्हांजी बुद्धि में आहे नैननि में आहे पंहिंजो राज्य स्पष्ट अची वियो न केतिरी बार राज्य कयो आहे गिनती कई आहे अनेक बार असां राज्य कयो आहे चइण सां ई साम्हूं अची वेंदो आहे पंहिंजे राज्य अधिकारी स्वरूप श्रेष्ठ राज्य त जीअं पंहिंजे राज्य में लॉ एंड ऑर्डर सुत ई हलंदो आहे सभु नॉलेजफुल संस्कार वारा आहिनि ॼाणंदा आहिनि न लॉ छा आहे ऑर्डर छा आहे ईअं हाणे पंहिंजे जीवन में ॾिसो बाबा ऑर्डर्स में बाप जे ऑर्डर में हलंदा आहियो या कॾहिं कॾहिं माया जे ऑर्डर में बि हली वेंदा आहियो कॾहिं परमत मनमत श्रीमत जे सवाइ हलंदा त न आहियो ऐं लॉ छा आहे लॉ आहे बेफ़िक्र बादशाह ऑर्डर आहे बाबा जे ऑर्डर ते हलो श्रीमत ते लॉ आहे सदा बेफ़िक्र बादशाह कोई फ़िक्र न छोकी सर्व प्राप्तियूं आहिनि ईअं ई चेक करो संगम जे श्रेष्ठ जन्म में भी सर्व प्राप्तियूं आहिनि जो बाबा ॾिनी अथई इहा भॻवान जो जीअं प्रसाद हूंदो आहे न त प्रसाद जो केतिरो महत्व रखंदा आहिनि त बाबा जी जो बि प्राप्तियूं आहिनि वो प्रभु प्रसाद प्राप्त आहे प्रभु प्रसाद जो महत्व आहे न वरसो बि आहे अधिकार बि आहे प्रसाद बि आहे त चेक करो लॉ एंड ऑर्डर ॿिन्हिनि में संपन्न आहियो बाप दादा हिकु ॻाल्हि ॾिसंदा आहिनि की मेजॉरिटी खे परिवर्तन करण जी जो शक्ति मिली आहे उहो परिवर्तन शक्ति समय ते कार्य में लॻाए त कोई महिनत न आहे ॾिसो सभिनि खे अनुभव आहे की अगरि कॾहिं बि कंहिं बि प्रकार जी हार माया सां थींदी आहे त सभी भाषण में चईंदा आहिनि न क्लास बि कराईंदा आहिनि इहे ई कंदा आहिनि कि ॿ शब्द किराइण वारा बि आहिनि चढ़ाइण वारा बि आहिनि
वो ॿ शब्द सभी ॼाणंदा आहिनि, सभिनि जे मन में अची वियो न। वो ॿ शब्द आहिनि मां ऐं मुंहिंजो। भाषण में चईंदा आहिनि, क्लास बि कराईंदा आहियूं, बाप दादा क्लास बि ॿुधंदा आहिनि। छा चईंदा आहिनि? सभी इन ॿ शब्दनि खे परिवर्तन शक्ति द्वारा परिवर्तन करो। हाणे चईंदा आहिनि क्लास में, हाणे इन ॿ शब्दनि खे परिवर्तन शक्ति द्वारा परिवर्तन करो। जॾहिं बि मां शब्द चओ त मां फलानी फलानो या ब्राह्मण त आहियां, लेकिन मां केरु आहियां? जो बाप दादा सुमान ॾिना अथई। जॾहिं बि मां शब्द चओ त कोई न कोई सुमान साथ में लायो, यानी बुद्धि में लायो। मां शब्द चओ सुमान यादि अची वञे। मुंहिंजो शब्द चओ त बाबा यादि अची वञे। मुंहिंजो बाबा ये नेचुरल स्मृति में रहे। ये परिवर्तन करे वठो बसि। ॿियो कोई ॻाल्हि ॾाढी करे करे सभु संबंध संपर्क में ईंदा आहिनि। ॿी ॻाल्हि बाबा ॿुधाइनि था परिवर्तन करण लाइ कि जॾहिं संबंध संपर्क में ईंदा आहियो त ॿ शब्द द्वारा माया ईंदी आहे। हिकु भाव, ॿियो भावना। कहिड़े ॿ शब्दनि द्वारा माया ईंदी आहे? हिकु त भाव, ॿियो भावना। त जॾहिं बि भाव शब्द ॻाल्हाईंदा आहियो, सोचंदा आहियो त आत्मिक भाव रखो। भाव शब्द चईंदे ई आत्मिक भाव पहिरियों यादि अचे, ऐं भावना त शुभ भावना यादि अचे। शब्द जो अर्थ परिवर्तन करे वठो। भाव, आत्मिक भाव, भावना, शुभ भावना। तव्हांजो टाइटल छा आहे? विश्व परिवर्तक जो आहे न। विश्व परिवर्तक छा आहे? हिकु शब्द परिवर्तन न करे सघंदा आहिनि। त समय ते परिवर्तन शक्ति खे यूज़ करे ॾिसो। पुठियां ईंदा आहियूं, जॾहिं समय बीती वेंदो आहे, मन खे सुठो न लॻंदो आहे। ख़ुदि ई पंहिंजो मन सोचंदो आहे, लेकिन समय त बीती चुकियो न। इन करे हाणे तीव्र गति जी आवश्यकता आहे। कॾहिं कॾहिं न, ईअं न सोचो समय ते ठीक थी वेंदासीं, न। लेकिन बाबा ॿुधाई न, बहुत काल ऐं अंतिम घड़ी जो कोई भरोसो न आहे। अंतिम घड़ी जो कोई भरोसो न आहे ऐं बहुत ॻाल्हि जो पुरुषार्थ खपे। अचानक खेल थियणो आहे। कई ॿार बाप खे बि ॾाढी मिठी मिठी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। चईंदा आहिनि समय थोरो ॿियो अति में वेंदो न त वैराग्य अची वेंदो। त वैराग्य जे समय आपे ही रफ्तार तेज थींदी। लेकिन बाप दादा चवनि था कि ॾाढे समय जो पुरुषार्थ खपे, है न। अगरि थोरे समय जो पुरुषार्थ हूंदो त प्रारब्ध बि थोरे समय जी मिलंदी। फुल 21 जन्मनि जी प्रारब्ध न ठहींदी। 3 शब्द बाप दादा खे सदा यादि रखो। अचानक, एवर रेडी, बहुत काल। अचानक, एवर रेडी, अचानक ही कुछ भी ऑर्डर निकिरी वेंदो। एवर रेडी रहो। ऐं बहुत काल जो। ये 3 शब्द सदा बुद्धि में रखो। कॾहिं ऐं काथे भी कंहिंजो अंतिम काल थी सघंदो आहे। कॾहिं ऐं काथे बि कंहिंजो अंतिम काल थी सघंदो आहे। हाणे ॾिसो केतिरा ब्राह्मण वञनि था, उन्हनि खे त पतो हुयो छा? हिन करे बहुत काल जे पुरुषार्थ जे फुल 21 जन्मनि जो वरसो प्राप्त करणो ई आहे। बावजूद हाणे बहुत काल जे पुरुषार्थ सां फुल 21 जन्म जो वरसो असांखे प्राप्त करणो ई आहे। असांजो लक्ष्य आहे। ये तीव्र पुरुषार्थ स्मृति में रखो। फर्स्ट नंबर, फर्स्ट जन्म पंहिंजे राज्य जो हुजे। छा सोचो? फर्स्ट जन्म में अचिणो आहे न। मज़ो कंहिंमें आहे? फर्स्ट जन्म में या कोई में भी अचो, कोई ॻाल्हि कोन्हे। जो सम्झंदो आहे कि पंहिंजे राज्य में फर्स्ट जन्म में श्री कृष्ण सां गॾु करे असांजो बि पार्ट हुजे,
उहा हथ उठायो, सभिनि हथ उठायो। अच्छा, पार्ट फर्स्ट में हथ ॾिसी करे बाबा ख़ुशि थी विया, ताली वॼाए। फर्स्ट जनम में अचो हुनजी मुबारक हुजे। लेकिन चऊं छा? न चऊं अचिणो ई फर्स्ट आहे, ॿी कोई ॻाल्हि त आहे न। अच्छा, जेतिरा बि आया फर्स्ट जनम में अचिणो ई आहे, ताली वॼायो। फर्स्ट जनम ऐं फर्स्ट स्टेज, बाबा चवनि था फर्स्ट जनम बि ऐं फर्स्ट स्टेज बि अचिणो आहे। फर्स्ट जनम बि अचिणो आहे ऐं फर्स्ट स्टेज, मतलब फर्स्ट स्टेज मतलब सुठी रॉयल फैमिली में। तो फर्स्ट स्टेज ठाहिणी ई आहे। इहे जंहिंजो दृढ़ संकल्प आहे, फास्ट वञिणो ई आहे, चाहे कुझु बि विघ्न अचनि, लेकिन विघ्न न रहे। विघ्न विनाशक जे अॻियां विजय रूप में बदिली वञे। छो जी तव्हां सभी विघ्न विनाशक आहियो न। टाइटल छा आहे? विघ्न विनाशक। त विघ्न अचे बि खेल खेॾणु ईंदो, खेल खेॾणु ईंदो, लेकिन तव्हां दूर सां ई ॼाणे वठो। रॉयल रूप में ईंदो, लेकिन तव्हां विघ्न विनाशक दूर सां ई ॼाणे वठो कि इहे छा खेल थिए थो। इन करे बाप दादा बि इहे ई चाहींदा आहिनि कि सभु ॿार साथ हलनि। बाप दादा बि चाहींदा आहिनि कि सभु ॿार साथ हलनि, पुठियां न हलनि। बाप दादा खे ॿारनि जे बिना मज़ो न ईंदो आहे, न त दृढ़ता खे कॾहिं बि कमज़ोर न करणो। बाबा चवनि था दृढ़ता खे कॾहिं बि कमज़ोर न करणो। सदा दृढ़ संकल्प करो कि असांखे बाप समान थी करे बाप सां गॾु हलणो ई आहे, करणो ई आहे। गे न कंदा, कंदासीं, ॾिसंदासीं, थी वेंदो, ॾिसी वठंदासीं, करूं त ता तो गे न करो, करणो ई आहे, थियल ई आहे। ये ॻाल्हि बाबा चवनि था हीअं चयो। बाक़ी गे तो ईअं न करो। दृढ़ता सफलता जी चाबी आहे। हिन चाबी खे कॾहिं बि गवाइणो न आहे। छा थियो? हिन चाबी खे कॾहिं बि गवाइणो न आहे। माया बि चतुर आहे, वो चाबी खे ढूंढे वठती है। इन करे हिन चाबी खे सुठी तरह संभाले रखो। कहिड़ी? दृढ़ता ही सफलता जी चाबी आहे। अच्छा, चारो हुजे लवली लकी दृढ़ संकल्प वारे ॿारनि खे, चारो हुजे लवली ऐं दृढ़ संकल्प वारे ॿारनि खे, लवली लकी दृढ़ संकल्प वारे ॿारनि खे सोचियो कयो, कंदासीं, ॾिसंदासीं न, सोचो कयो। सदा पंहिंजे खे नष्ट मोह में, सिर्फ़ संबंध जो मोह न, पंहिंजे देह अभिमान जो भी मोह न हुजे, है न। अहिड़ा नष्ट मोह एवर रेडी ॿारनि खे सदा श्रीमत में हथ ॾींदे, सदा साथ पूर्ण और साथ में ब्रह्मा बाबा सां गॾु साथ पंहिंजे राज्य में अचण वारा अहिड़ा तीव्र पुरुषार्थी उड़ती कला वारे ॿारनि खे बाप दादा जो याद प्यार, गुड मॉर्निंग या ॾाढी दुआयूं बि ॾियनि था बाबा, याद प्यार बि ॾियनि था। ऐं बालक सो मालिक ॿारनि खे बाप दादा नमस्ते कनि था। अच्छा, अॼु वरदान आहे परिवर्तन शक्ति द्वारा सर्व जी शुक्रिया जे पात्र ठहण वारा विघ्न जीत था। यदि तव्हांखे कोई अपकार करे तव्हांजो, त तव्हां हिकु सेकेंड में उपकार में परिवर्तन करे वठो।
कोई पंहिंजे स्वभाव संस्कार जे रूप में परीक्षा ठही करे साम्हूं अचे त तव्हां हिक जी स्मृति सां अहिड़ी आत्मा जे प्रति बि रहम दिल जा श्रेष्ठ संस्कार स्वभाव धारण करे वठो। कोई पंहिंजे स्वभाव संस्कार जे रूप में परीक्षा ठही करे साम्हूं अचे कोई पंहिंजे स्वभाव संस्कार जे रूप में परीक्षा ठही करे साम्हूं अचे त तव्हां हिक जी स्मृति बाबा जी स्मृति सां अहिड़ी आत्मा जे प्रति बि रहम दिल जी श्रेष्ठ संस्कार स्वभाव धारण करे वठो। है ना, असांजी परीक्षा वठण कोई भी आत्मा निमित्त ठही सकती आहे, जीव जंतु जानवर निमित्त ठही सकता है, प्रकृति निमित्त ठही सकती है। असांजा खुद जा स्वभाव संस्कार ॿियनि जा स्वभाव संस्कार त आहिनि। यदि कोई अपकार करे तो तव्हां हिकु सेकेंड में अपकार के उपकार में परिवर्तन करे वठो। कोई पंहिंजे स्वभाव संस्कार जे रूप में परीक्षा ठही करे साम्हूं अचे त तव्हां हिक जी स्मृति सां अहिड़ी आत्मा जे प्रति बि रहम दिल जा श्रेष्ठ संस्कार स्वभाव धारण करे वठो। कोई देहधारी दृष्टि सां साम्हूं अचे कोई देहधारी दृष्टि सां साम्हूं अचे मतलब तव्हांजो पति जे संबंध में माँ बाप जे संबंध में उहो चवण असां तव्हांजा मां आहियूं, असांजा पति आहियूं, असां तव्हांजी भेण आहियूं, असां तव्हांजा फलाना आहियूं। कोई हिन दृष्टि सां अचे तव्हांजे साम्हूं त उन्हनि जी दृष्टि खे आत्मिक दृष्टि में परिवर्तन करे वठो। तव्हां उनखे आत्मा जे रूप में ॾिसो। अहिड़े परिवर्तन करण जी युक्ति अची वञे त सभु विघ्न जीत ठही वेंदा। त विघ्न जीत थियण लाइ बाबा चवनि था अपकारनि ते उपकार करो। कोई भी देह दृष्टि सां अचे उनखे आत्मिक दृष्टि में ॾिसो। पोइ संपर्क में अचण वारी सर्व आत्मायूं तव्हांजो शुक्रिया मञे थियूं। स्लोगन अनुभवनि जो स्वरूप ठही वञो त चहिरे सां ख़ुशनसीबी जी झलक ॾेखारण मिलंदी। अनुभवनि जो स्वरूप ठही वञो, अनुभवी स्वरूप ठही वञो त चहिरे सां ख़ुशनसीबी जी झलक ॾेखारण में ॾींदी। अव्यक्त इशारो आहे। अनेक देश, अनेक भाषायूं, अनेक रंग रूप हूंदे भी सभिनि जे दिल में एकता ॾेखारे मिली। शुद्ध हिकु बाप जा ॿार आहियो। सभु हिकु ई वृक्ष जी डालियूं आहिनि। हिक जी श्रीमत ते हलण वारा आहियो। भिन्नता में एकता ॾेखारण वारा, बिगड़ी के ठाहिण वारा, अनेकता में एकता लाइण वारा, ही सभिनि खां वॾी सेवा आहे। है ना, एकता, भिन्नता में एकता, बिगड़ी के ठाहिण वारा, अनेकता में एकता लाइण, ये सभिनि खां वॾी सेवा आहे। ये कमाल आहे ऐं ये ही सफलता जो आधार आहे। बाबा चवनि था एकता लाइ, भिन्नता में एकता, बिगड़ी के ठाहिण वारे में अनेकता में एकता लायो त सफलता प्राप्त थींदी ऐं दृढ़ता ही सफलता जी चाबी है। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।